नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे बडाणी खां ख़बर ॾींदा हलूं त बडाणी शहर में हिकु ॾींहुं पहिरीं हक़ सच जूं ख़बरूं हलाइण ते बाअसर वॾेरो डॉक्टर निसार जाखराणी तरफ़ां सहाफ़ी जाम आशिक़ चाचड़ खे ग़लति नतीजा भोगण ऐं मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो वॾेरे डॉक्टर निसार अहमद जाखराणी ख़िलाफ़ घोसपुर प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते घोसपुर प्रेस क्लब सदर बरकत अली भैयो, हबीब अला खान भलकाणी, फर शेर भैयो, अब्दुल नबी मलिक, मामा जमालदीन ओगाई, शेर ज़मान बजराणी ऐं ॿियनि चयो है त बाअसर वॾेरो निसार जाखराणी जे अॻियां ज़िले इंतिज़ामिया बेवस बणियल आहे। निसार जाखराणी एतिरो पुठि रखे थो मंथली न मिलण करे हलंदड़ ॻोठ सावण खान चाचड़ जो रोड जो तरक़ियाती कम बंदि कराए इहो साबित करे ॾेखारे त हू हिकु गुंडो आहे जंहिं जूं ख़बरूं हलण ते सहाफ़ी जाम आशिक़ चाचड़ खे मौतमार धमकियूं ॾेई आज़ाद सहाफ़त ते वार कयो आहे। असां IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर खां घुर करियूं था त फौरन तौर नोटिस वठी सहाफ़ी जाम आशिक़ चाचड़ खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। बाअसर वॾेरो निसार जाखराणी खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध में एहतिजाज तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।